मुसलमान गौर कर जेको मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जानवरन जी तकलीफ बर्दाश्त न तो करे सके, अखिन जी दाह न तो बुधी सके, खुदा त पांजे गुनाहगार उम्मती जा गोढ़ा मुझो करीम मुस्तफा की बर्दाश्त करे सकदो। यहूदियानी औरता केरा औरता गला गला केरा यहूदियानी औरता पुटड़ो हिकड़ो बचड़ो नंढड़ो मुड़स गुजारे वयो उन बचड़े के संभाली दिया पंहिंजी जिंदगी बचड़े जे हवाले कंदिया छो तमामा उहा यहूदी जी हुजे या मुसलमान जी हुजे, अमीर जी हुजे या गरीब जी हुजे, पीर जी हुजे या फकीर जी हुजे, पर जेका अमड़ा उहा अमड़ा। मुझे मदीने जे मीर जा गुलाम हिकड़े मिनट ला तवज्जह कयो जने मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात कहे भी अमड़न जो शान बयान पे कयो त मुझे मुस्तफा करीम ये फरमाए छडियो अल जन्नत तहत अक़दामिल उम्महा। मुझे मदीने जे मीर ये कोन फरमायो त जन्नत हाफिज जे मां जे पेरन जे हेठवा, मुझे आका ये कोन फरमायो त जन्नत मौलवी जे मां जे पेरन जे हेठवा, पीर साहब जे मां जे पेरन जे हेठवा। न मुझा दोस्त मुझे मदीने जे ताजदार फरमायो त मां मुस्तफा ऐलान थो कया त जेका रब जन्नत खलकिया मुझे करीम रब उहा जन्नत पैदा कईया मां मुस्तफा उन जन्नत के खणी अमड़ जे कदमन जे हेठो रखी तो छड्या। मुझे हबीब इहो ऐलान छो कयो जो मुझे मुस्तफा के खबर हुई त हिकड़ा नमाज़ पढ़ंदा ॾाढियूं त रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले, हिकड़ा खैरातूं कंदा रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले, हिकड़ा ज़कातूं ॾींदा त रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले। मुझे करीम मुस्तफा उन जन्नत जे आशिकन खे ॿुधायो जंहिं जन्नत खे तव्हां रोज़न नमाज़ुन ज़कात हजन में ॻोल्हे रहिया आहियो, सभ खां पहिरीं उहा जन्नत तव्हां जे अमड़ जे कदमन में मौजूद। जेसि अमड़ जे कदमन के चुमी न ॾींदो तेसि रोज़ा नमाज़ ज़कातूं हज तव्हां खे जन्नत ॾे वठी को